अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे अंदरि नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा रूंडो कमीनो शख़्स हाणे वलू खे वेड़े तारा गोल तारा ॾेखारे मारे छॾींदो। छा जेको आहे सिकू जाबिर वारनि जे ख़िलाफ़ु थी वेंदो। छा जाबिर ख़ान जेको आहे पंहिंजे चाचे खे मञाइण में कामयाबु वेंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ते वक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। इन खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस कोन थो किरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे अंदरि नई एपिसोड में तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त रूंडो कमीनो शख़्स पंहिंजे पुट खे गुलशेर खे चवंदो त हाणे जेको आहे असांखे वलू खे पूरो करिणो पवंदो, छो जो जॾहिं असां वलू खे पूरो कंदासीं त जेको आहे सो पोइ सिकू बि जेको आहे सो जाबिर ख़ान जो दुश्मन थी वेंदो ऐं जेको आहे सो जाबिर ख़ान जे ख़िलाफ़ु सिकू वञी वॾे चाकर ख़ान वटि बीहंदो ऐं चाकर ख़ान खे चवंदो जेको आहे सो जाबिर ख़ान तव्हांजे भाउ रावल ख़ान खे मारियो आहे। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त जेको आहे जाबिर ख़ान कमीनो शख़्स जेको आहे पंहिंजे चाचे ॾे ईंदो ऐं हुनखे चवंदो त मां हीअं कॾहिं बि थियणु कोन छॾींदुमि, तोखे इहो रिश्तो तोड़णो पवंदो। पर तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त जेको आहे जाबिर ख़ान खे जेको आहे पंहिंजो चाचो सफ़ार जवाबु ॾेई छॾींदो, चवंदो जेको आहे सो जेको हिकु चकर असां रिश्तो करे छॾियो आहे सो करे छॾियो आहे, हाणे कोन तोड़ींदासीं। इन ते तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त जाबिर कमीनो शख़्स तमामु घणे जोश में अची वेंदो ऐं हुनखे चवंदो जेकॾहिं त ईअं कयो त मां हिक खे बि कोन छॾींदुमि, सभिनी खे मारे छॾींदुमि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त जेको आहे सिकू पंहिंजी भेण खे जेको आहे सो चवंदो त तुंहिंजो भाउ अञा ज़िंदा आहे ऐं जेकॾहिं तुंहिंजे विच में तुंहिंजे ख़ुशियुनि में केर बि आयो मां उनखे बख़्श कोन कंदुमि, छो जो तुंहिंजो शींहं भाउ ज़िंदा आहे तुंहिंजे ऐं जेकॾहिं अदालत विच में केर बि आयो मां उनखे मारण में देरि कोन कंदुमि। इन बाबति अव्हांजो छा राय, पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॿुधाईंदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।